ख्वाब उड़ाना तुझा मुझा धुंधली साव्या तन जी लगिया धुंधली साव्या तन जी लगिया ख्वाब उड़ाना तुझा मुझा ख्वाब उड़ाना तुझा मुझा ख्वाब उड़ाना तुझा मुझा ये छा है रिहान साहब जेकर कंप्लेन करण जो नतीजो इंटरनेशनल फ्लाइट ता हटाना है तो पर ठीक है मां पंहिंजे केस के न्यू फॉर्म्स में वठंदा ॾिस मिस सुमन तव्हांजी धमकियूं कैप्टन कबीर खे कुझु पसंदि न कंदी हो हिन इदारे जो सीनियर कैप्टन आहे मुंहिंजी सलाह वठो त तुंहिंजी कंप्लेन वापसि वठो कुछ भी हुजे रिहान साहब मां इंटरनल एंड एक्सटर्नल सपोर्ट हासिल करे कैप्टन कबीर के खिलाफ इंक्वायरी विहारींदसि ॾिसो मिस सुमन जेके शातिर माण्हू हूंदा आहिनि न उहो पंहिंजे हर पासे खां बचाव लाज़मी रखंदा तव्हां इहो छो था विसारो सर रिहान कैप्टन कबीर शातिर न पर शातिर बगड़ आहे जेको लाचार एरोसिस जी मजबूरियुनि जो फ़ाइदो पियो खणे एनीवे तव्हांजी कंप्लेन त मैनेजमेंट टेबल ते रखे छॾियो हाणे ॾिसूं था त कहिड़ा सबूत उन्हनि जे हथ में अची था वञनि लेट्स सी सर रिहान अवां मुंहिंजी सपोर्ट आख़िर छो न पिया कयो अवां सभु त कैप्टन कबीर एॾियूं सारियूं ज़ातियूं कयूं आहिनि एनीवे तव्हां फ्लाइट शेड्यूल ॾिसो ऐं मूंखे कंफर्मेशन मोकिलियो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। फ्लाइट अच्छा हाँ मुझे डोमेस्टिक फ्लाइट है तू जेतिरो डिॼंदे तोखे ओतिरो ई डिॼायो वेंदो मुंहिंजी ॻाल्हि मन तेसिताईं ख़ामोश रह जेसिताईं तोखां कुझु पुछियो न पियो वञे यार उहा ॻाल्हि त सही आहे पर जेकॾहिं मूंखां पुछा थी त पोइ मां छा चवंदुसि जेका हक़ीक़त हूंदी उहो ई ॿुधाइजां ॿियो छा चवंदे मालूम थी वेंदो त मूंसां छा थी गुज़रियो आहे कैरियर के तो कुछ कोन थींदो पर तू ते आगरे ज़रूर खणजंदियूं पर तू तो हक़ ते आहीं यार मां इहो कीअं चवंदुसि त कैप्टन कबीर मूंखे काफ़ी भेरा ब्लैकमेल कयो आहे ऐं मूंखे डपु पियो थिए मां न चई सघंदुसि ऐं यार मूंसां बि ईअं ई थींदो जीअं सुंबुल सां थियो आहे सुंबल सां कुझु बि कोन थींदो हू हिकु एमएनए जी धीउ आहे पॉलिटिकल बैकग्राउंड पई रखे ऐं हू पंहिंजे लाइ घणो कुझु करे वेंदी माना त कैप्टन कबीर जे ख़िलाफ़ इंक्वायरी थींदी ऐं उन बाबति मूंखां बि पुछियो वेंदो यार मूं त सुंबुल खे रोकियो हुयो त मुंहिंजो नालो न खणे पर हुन कुझु ॿुधो ई न ओ ख़ुदा जा बंदा अञा कुझु थियो ई कोन्हे तुंहिंजो अॻे ई साह पियो वञे भला मां कुझु ॾींहं मोकल कयां छा छो कहिड़ी ज़रूरत पई आहे तुंहिंजी मोकल करण सां कैप्टन कबीर जे ख़िलाफ़ इंक्वायरी बंदि थी वेंदी छा ऐं जेकॾहिं थिए थी त घटि में घटि पहिरीं मां बाहि खां त बचंदुसि हो कबूतर ॿिली खे ॾिसी इहो न सम्झ त हो तोखे ॾिसंदी कोन अच्छा मूंखे लेट पियो थिए मां हलां पई बाए अब मैं नाश कर रहा
अबा फ़ाइज़ा अचेसि त चवांसि थी त हाणे हिन घर खे छॾे। पाणी खपे त पाणी कोन्हे ऐं बिजली त असांजे नसीब में ई नाहे। अम्मा हिन घर खे छॾणु एतिरो सवलो हूंदो? सवलो त कोन्हे मुंहिंजा बचा, पर माण्हू खे को सुख बि त हुजे न। अम्मा अञा अदी खे साल ई पूरो कोन थियो आहे, एतिरो जल्दी एयरलाइन वारा घर जी सहूलियत किथां ॾींदा? तुंहिंजे इलाज लाइ थोरो घणो पैसा ॾेई करे अहसान त कनि था पिया। अम्मा मूंखे अॼु डॉक्टर ॾे वञिणो आहे, मूंखां हाणे एतिरो हलणु कोन पियो थिए। मां कंहिं टैक्सी में वञा? भले बचा, फ़ाइज़ा बि होसि ताईं अची वेंदी। अम्मा हिकिड़ी ॻाल्हि चवां, हिते पाड़े वारा अदी जे ख़िलाफ़ु अक्सर पिया ॻाल्हियूं कंदा आहिनि। मूंखे कावड़ त घणी ईंदी आहे, पर अबा जेतिरा वाह तोतिरियूं ॻाल्हियूं तूं जिन माण्हुनि लाइ चवीं थो हुननि तुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ असां लाइ कुझु कयो जो उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो? पोइ त तूं बि कुझु नथो करे सघीं। तुंहिंजी बीमारी जे करे केतिरनि ई मसइलनि में फाथल आहियूं, उहो छो कोन था सोचनि? पर अम्मा वरी बि माण्हुनि सां मुंहुं लॻणी त रहंदी न। मां त सिर्फ़ु इन करे पियो चवां। अबा जेकॾहिं माण्हुनि जो सोचींदासीं न त हिते चुड़ी चुड़ी मरी वेंदासीं। हाँ हाँ ठीकु आहे। जलाल खान आयो आहे, हींअर असां ॿई इस्लामाबाद जे लाइ निकिरूं पिया। ओके जलाल खान, मां सम्झां थो त असांजो नओं नसुल ऐं नई पीढ़ी सियासत में अची रही आहे, पर असां हिन पासे कोन सोचियो आहे। सुभाणे असांखे पंहिंजो विरसो उन्हनि जे हवाले करणो आहे ऐं असां उन्हनि खे बिल्कुलु बि तयारु न कयो आहे। अॼोके दौर जी सियासत ॾाढी ॾुखी आहे। साकिब खान, तूं त वरी बि ख़ुशकिस्मत आहीं, तुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे ऐं उहा समझदार आहे, ज़हीन आहे। मां त इन ॻाल्हियुनि में खुटियल आहियां। ईअं न आहे यार, तुंहिंजा ॿई छोकिरा समझदार आहिनि ऐं हू ज़िम्मेदारी संभालियो वेठा आहिनि ऐं शहरी कारोबार खे बि खयो वेठा आहिनि। हर रुगो सियासत में न आहिनि बसि। पर यार हू पढ़िया कोन, न ई का डिग्री वठी सघिया। जलाल खान, पंहिंजे लाइ डिग्री वठणु को ॾुखियो मसइलो कोन्हे, पर यार एतिरो अकुल बि थो हुजे न। पर ॿई मुंहिंजा छोकिरा साइकोलॉजी कला, पर यार कॾहिं कॾहिं घणा कावड़जी वेंदा आहिनि, जेको पाण सही सम्झंदा आहिनि। उहे ठीकु आहिनि, बाक़ी सभु ग़लति आहिनि। कॾहिं कॾहिं त मूंखे ई पोइ छॾे ॾींदा आहिनि। ख़ैर छॾ इन ॻाल्हि खे, ॿुधाए तुंहिंजा छा प्लान आहे? यार मां सोचां थो त हिन दफ़े पार्टीअ खां पंहिंजी धीअ सुंबुल जे लाइ सूबाई तक ते सीट वठां। साकिब खान, इहो ॿुधाए त क़ौमी असेंबली जी सीट छॾे ॾींदे छा? न हिकु इज़ाफ़ी सीट वठणु थो चाहियां, पर उन खां पहिरियां धीअ सुंबुल खे तक में वठी वञणु चाहियां थो, जीअं हू मामलनि खे चङी रीति सम्झी सघे। उहो त ठीकु आहे, काफ़ी बहितर फ़ैसिलो आहे, पर इन दफ़ो मां बि तोसां गॾु तक में हलंदुसि। जीअं तुंहिंजी न्याणी खे सियासत में लॉन्च करियो ॿई गॾिजी। वोटर्स जे लाइ नओं चहिरो अट्रैक्शन हूंदो आहे, पर मां चवां थो त कुझु ॿियूं बि स्कीमूं हुजनि जंहिं ते वोटर उथी बीहे। ईअं था कयूं न, कुझु स्कीमूं पंहिंजे तक जे लाइ मंज़ूर था करायूं ऐं मां पंहिंजे फंड मां तुंहिंजे तक में स्कीमूं ॾींदुसि ऐं उन सभिनी स्कीमनि जी धीउ सिंबल खां इनोग्रेशन कराए छॾींदासीं। हा यार, इहो ठीकु आहे। असां मीडिया कंसल्टेंट बि हायर कयूं पिया, जेको असांखे प्रॉपर नमूने सां प्रोजेक्शन ॾेई सघे। बसि त पोइ सिंबल खे सुठे तरीक़े सां लॉन्च था कयूं न। दैट्स गुड। अख में कुछ शर्म अथई, हया अथई? मां सां ईअं ॻाल्हाइबो आहे? हाणे वञी तयार थी, कॉलेज कोन वेंदी आहे छा? हाँ, अॼु त कढंदी आहे न धिके घर मां। तुंहिंजी लाडली जो अचे थी, तुंहिंजे लाइ खोड़ सारा सामान वठी। तूं सही थी चईं। असां हाणे ही घर छॾे कंहिं ॿिए घर में हलूं जिते लिफ्ट बि लॻल हुजे। हबा उहो त सभु थी वेंदो, पहिरीं तुंहिंजो इलाज त थिए। हाणे त तूं ॿ पेर बि कोन थो खणी सघीं। ख्वाब उड़ाना तुंहिंजा मुंहिंजा, ख्वाब उड़ाना तुंहिंजा मुंहिंजा।
छोरी पूरो वक्त मोबाइल में थी गुजारी तो शर्म कोन तो अचे? अम्मी मां छा कयो? मुंहिंजी मोबाइल छा कयो? मूंखे गेम खेॾण ॾे न। तोखे शर्म कोन तो अचे? मां सां ईअं ॻाल्हाइबो आहे? को कमकार बि कंदी आहे, सॼो ॾींहुं मोबाइल में लॻी पई हूंदी आहे। हिकु ते हर वक़्तु सुती पई आहीं ऐं ॿियो टाइम मिले तो मोबाइल में लॻी पई आहीं। हिकु ते मारवी वेचारी नौकरी बि करे ऐं वरी अची घर जो कम भी करे। ओहो, छा जादू करे वई आहे मुंहिंजी लाडली भेण पंहिंजी अज़ीम माउ ते? हा साईं, घुमाए फेराए पंहिंजी धीअ जी ॻाल्हि छो न कंदी? कमाए जो खाराए थी तव्हांखे। मां त अस्पताल मां लधल आहियां, सॻी थोरो ई आहियां तव्हांजी जो मुंहिंजो पासो वठंदव। मां ईधी जे पींघे मां खयल जो आहियां, ईअं न। अख में कुछ शर्म अथई, हया अथई? मां सां ईअं ॻाल्हाइबो आहे? हाणे वञी तैयार थी, कॉलेज कोन वेंदी छा? हा, अॼु त कढंदी न धिके घर मां। तुंहिंजी लाडली जो अचे थी, तुंहिंजे लाइ खोड़ सारा सामान वठी। हुअ त मोटे पई, पर मूंखे अची परेशानी वरितो आहे। कीअं ॿुधायांसि, ते हसाम बि अचे पियो हिते कराची रहण लाइ। ओहो, लैला जो मजनू बि अचे थो, पोइ त मज़ो थींदो। छो तव्हां सोट खां आपी जी नौकरी जो लिकाई आहे। हाणे बीहो, ॾिसो त कीअं थी मां तव्हां ॿिन्ही माउ धीअरुनि खे ट्रपा खारायां। नौरीन, कुछ शर्म कर, हया कर। भेण जो घर थी पिटाई। ओहो, वॾी भेण, मां त तव्हांजे साम्हूं ठिकर आहियां। हाणे त ॾिसो इहो ठिकर कीअं थो वॼाए, ठक ठक। छोरी पंहिंजी बकवास बंदि कर, हाणे न धक। हाणे वधीक मुंहिंजो मथो न ख़राब कर, अॻ में मुंहिंजो मूड ख़राब आहे। हाणे इहा अदाकारी न कर मुंहिंजे मड़े। तव्हांजे करे हिन मसइले खे मां ई हल कंदमि मुंहिंजी मिठड़ीअ मड़े। है मुंहिंजा मिठड़ा आला साईं, तूं रहमान आहीं, तूं रहीम आहीं, तूं करीम आहीं। हिकु तूं ई आसरो आहीं असांजो। मुंहिंजा मौला, असांजूं तकलीफ़ूं, ॾुखियाइयूं, मुश्किलातूं दूर फरमा। ऐं मुंहिंजा मालिक, मुंहिंजी यतीम न्याणी पंहिंजी माउ ऐं बीमार भाउ जे लाइ सभु कुझु करे थी। हुन में तूं संदसि मदद फरमा, संदसि रोज़गार में बरकत फरमा, जीअं त असां बि सुखिया ऐं सावा थी सघूं। आमीन या रब्बुल आलमीन। शायदि मुंहिंजो बचिड़ो अची वियो आहे। अल्लाह साईं लख शुक्र आहे तुंहिंजो। ख़ैर कजे मुंहिंजो मालिक, ख़ैर कर। अबा केतिरो चवंदी आहियां त ॾाकनि खां तकिड़ो न लहंदो चढ़ंदो कर। ही चौथी मंज़िल बि न असांजो सिर खणंदी। पिणे मरियात बि चौथी मंज़िल ते घर वठिणो हो। अम्मा, अञा आदि फ़ाइदा कोन आई आहे छा? न अबा, अञा ताईं त कोन आई आहे। अची वेंदी ख़ैरनि सां, अलाह साईं सणाई कंदो। अम्मा, तूं सही थी चईं। असां हाणे ही घर छॾे कंहिं ॿिए घर में हलूं जिते लिफ्ट बि लॻल हुजे। अबा, उहो त सभु थी वेंदो। पहिरीं तुंहिंजो इलाज त थिए। हाणे त तूं 2 पेर बि कोन थो खणी सघीं। अम्मा, लॻे थो त अधी फ़ाइज़ा अची वई आहे। बिस्मिल्लाह, मुंहिंजो बच्चो अची वियो। अम्मा, कीअं आहे भाउ फरहान जी तबियत? भाउ, तूं कीअं आहीं?
5-6 ॾींहंनि में पंहिंजी हालत छा करे छॾी अथई? मुंहिंजी राणी जो सफ़र कीअं रहियो? हिन दफ़ा मुटनि में तोखे 1-2 ॾींहं छो लॻी विया? हा, मौसम ख़राब हुजण जे करे लंदन में 1-2 ॾींहं वधीक लॻी विया। ख़ैर भाउ, तूं ॿुधाए, डॉक्टर वटां थी आहीं? अम्मा, बछड़े जी तकलीफ़ हाणे वधंदी थी वञे। मां सम्झां थी त तूं डॉक्टरनि सां ॻाल्हाए। असां पैनल ते आहियूं, हिन करे इलाजु चङी तरह थी सघंदो। अदा, तोखे साह में तकलीफ़ वधी वई आहे छा? न आदि, ठीकु आहियां, पर डॉक्टरनि चयो आहे त हाणे एडमिट थियणो पवंदो। भाउ, तूं ग़लती न कर, मां हुननि सां ॻाल्हायां थी, अलाह ख़ैर कंदो। हाणे त दवा बि असरु कोन थी करे। ही त न 2 ॾाका लही सघे थो, न चढ़ी सघे थो। अम्मा, मां डॉक्टर सां ॻाल्हायां थी। अम्मी, आपी, को आहे घर में मौजूद? ॾाढी बुख लॻी आहे। छा थियो अथई? छा ते गोड़ लाथो अथई? आपी, इहो त मां तव्हां खां पुछां, एतिरा ॾींहं लंडन में रही आया हो, छा ॾिसी आया हो? मुंहिंजे लाइ छा आंदव? कुझु त ॿुधायो ज़ालिमा। इट्स रियली अमेज़िंग, वंडरफुल ट्रिप रहियो, ऐं तुंहिंजे लाइ उहो सभु कुझु आंदो आहे जेको तूं चयो हुयो। अम्मी, हसाम ख़ैरियत सां त अचे पियो? हा, हुन जी हिते बदिली थी आहे। कल्ह तुंहिंजे अबू जी कॉल आई, हुन मूंखे ॿुधायो। ठीकु आहे, मुसलसल त कोन रहंदो न, मतिलबु पंहिंजो बंदोबस्तु करे पोइ सेपरेट ई रहंदो? जी न, हू एतिरे वक़्त ताईं रहंदो जेसि ताईं हुननि जो को बंदोबस्तु नथो थिए। अम्मा, डॉक्टर सां ॻाल्हि थी वई आहे, चवे थो त हाणे भाउ खे अस्पताल दाख़िल थियणो पवंदो। संदसि तकलीफ़ में बि इज़ाफ़ो थींदो थो वञे। ख्वाब उड़ाना तुंहिंजा मुंहिंजा, ख्वाब उड़ाना तुंहिंजा मुंहिंजा। एतिरा ॾींहं लंडन में रही आया हो, छा ॾिसी आया हो? मुंहिंजे लाइ छा आंदव? कुझु त ॿुधायो ज़ालिमा। इट्स रियली अमेज़िंग, वंडरफुल ट्रिप रहियो, ऐं तुंहिंजे लाइ उहो सभु कुझु आंदो आहे जेको तूं चयो हुयो। बसि मूंखे ॿुधा, छा आहे ऐं किथे आहे? सब्र त कर, वेह त सही मुंहिंजी गुॾी, सभु पियो आहे, ॾेखारियां थी। कहिड़ी ॻाल्हियूं पियो हलनि भेणुनि में? अम्मी, हिन चरीअ खे लंडन जा हाल अहिवाल पई ॾियां। हा मां, मूंखे त ॻणती आहे तुंहिंजे अबू जी, हू अञा ताईं कावड़ियो वेठो आहे। चवे थो तुंहिंजी नौकिरी असाम खे नथी वणे, तूं असाम खे एतमाद में वठ न। अम्मी, मुंहिंजो मक़सदु पैसा कमाइण न आहिनि। मुंहिंजो ख़्वाबु हुयो त मां दुनिया जहान घुमां ऐं पंहिंजे पैसनि सां हर शइ कयां, त पोइ अबू छो इहो सभु सम्झी वेठो आहे? ऐं रही ॻाल्हि हसाम वारनि जी, त उन्हनि जो छा वञे? सिर्फ़ु मंगणो कयो आहे, कोई निकाह न आहे थियल जो उन्हनि जो हुकुम हलंदो। असीं जहिड़े माशरे में रहूं था, हुते छोकिरियुनि जी अहिड़ी नौकिरी खे सुठो कोन सम्झी वेंदो आहे पुटु। इहा ख़बर जे हसाम वारनि खे पई, पोइ हिन ॻाल्हि ते एतिराज़ु करे सघनि था। ऐं तोखे ख़बर आहे, तुंहिंजो अबू पंहिंजे भाउ ऐं भाइटीअ खे कॾहिं बि नाराज़ थियणु कोन ॾींदो। अम्मी, हाणे दौर चेंज आहे, इहा ॻाल्हि बाबा जन बि सम्झनि था ऐं सौट हसाम जन बि सम्झनि था। अव्हां अञा पुराणे ख़्यालनि में आहियो। अॼु जूं छोकिरियूं फास्ट फॉरवर्ड आहिनि। अम्मी, मूंखे हसाम वारनि जी फ़िक्र न आहे। जेकॾहिं मूंखे फ़िक्र हूंदी त तव्हांजी ऐं अबू जी, असां पंहिंजी इज़त, तहज़ीब ऐं ख़ानदान जे नाले जो भरम सम्झूं था। अम्मी, तूं ॻणती न कर, असां सम्झूं था त अबू तुंहिंजी ॻाल्हि खे कॾहिं बि रद्द न कंदो। हा पीउ, अॼु सौट हसाम बि अचे पियो ॻोठां। अम्मी, हसाम ख़ैरियत सां त अचे पियो? हा, हुन जी हिते बदिली थी आहे। कल्ह तुंहिंजे अबू जी कॉल आई, हुन मूंखे ॿुधायो। ठीकु आहे, मुसलसल त कोन रहंदो न, मतिलबु पंहिंजो बंदोबस्तु करे पोइ सेपरेट ई रहंदो? जी न, हू एतिरे वक़्त ताईं रहंदो जेसि ताईं हुननि जो को बंदोबस्तु नथो थिए। इहो अरसो महीनो बि थी सघे थो। अम्मी, उहो मुंहिंजो फियोंसे आहे ऐं असां ॿई हिकु छित में कीअं था रही सघूं? मॉडर्न दौर आहे, दौर मटिजी वियो आहे, रही सघनि था। छा मतिलबु अम्मी?
अबू चाचा वारनि जी एतिरी गुलामी छो पियो करे? हाणे मुंहिंजे लाइ वरी ॿियो मसलो। मूंखे नाहे ख़बर, इहा ॻाल्हि तव्हां पाण पंहिंजे पीउ सां कयो, मूंखां कमु चढ़ियल आहे। वालेकुम अस्सलाम। ठीक ठाक। छा हाल आहे पुटु? बिल्कुलु ठीकु आंटी। तूं कीअं शैतान? मां ठीकु आहियां। तव्हां कीअं आहियो सट? भला ॻोठ में ॿोॾि आई हुई या तूफ़ान आयो हुयो जो ईअं अचानक अची कड़के आयो? अहिड़ी का ॻाल्हि नाहे थी। छोरी चुप पुटु, हिन खे छॾ, ही ते आहे ई अहिड़ी। पुटु तूं ऐं मारवी वेही पाण में कचहरी कयो, मां ई मार्केट मां थी अचूं। जी बहितर आंटी। ॿियो छा पियो थिए? कुछ भी ना, बस फ्री। राब्तो ही ना है कोई? हाँ, मां कोशिश कई हुई। अम्मा, डॉक्टर सां ॻाल्हि थी वई आहे। चवे थो त हाणे बाबा खे अस्पताल दाख़िल थियणो पवंदो। संदसि तकलीफ़ में भी इज़ाफ़ो थींदो थो वञे। हाँ मां, इहो त ॾिसिजे पियो, पर इहो कीअं थींदो? एतिरो ख़र्च? तूं पंहिंजी ऑफिस वारनि सां ॻाल्हाए ॾिस। अम्मा, अलाह साईं रस्तो कढंदो। मां कोशिश थी कयां, कुझु न कुझु थी वेंदो। तूं उल्को न कर। या अल्लाह, तूं असां खां कहिड़ा इम्तिहान पियो वठी? अम्मा, तूं ॻणती न कर। ॾुखिया ॾींहं थोरा आहिनि। अलाह साईं सभु बहितर कंदो। अम्मा, मां ॿिए कमरे में वञी आराम कयां? हा बा, तूं वञी आराम कर। फ़ाइज़ा, तोखां हिकु ॻाल्हि पुछां, तूं ॾुख त न कंदीअ? अम्मा, हिकु ॻाल्हि छो, 1000 ॻाल्हियूं पुछ। मां ॾुख छो कंदसि? तुंहिंजे ऐं फरहान जे लाइ मां कुझु सोन ज़ेवर जोड़ियो आहे। हाणे फरहान जी तबियत बि ठीकु नाहे, त हिन खे विकिणी करे फरहान जो इलाज करायूं। तोखे नौकरी आहे, अलाह कंदो इहो सभु कुझु वरी ठही वेंदो। ख्वाब उड़ाना तुझा मुझा, ख्वाब उड़ाना